मुखे इन गाज़ी जे अलम जो कसम आ दीगर जो टाइम आ मां गलत पढ़ा मुखे गाज़ी माफ न करे रोण वारा शाम गरीबा वारी रात शिमर सकीना जा इए दुरला था दुस मादे तो मां पढ़ा रोण वारा हिन ज़ालिम बई हथ कनन में विधाइन पढ़ा जुमलो कंदे मातम ए सकीना जे दुरन में हथ विधई एडा जोर सा दुरला थई फुट हुसैन जी थी मथे कर मातम मासूम सकीना जो कर मातम परचाए हुसैन के ढोली फैलाए वे दिदा मुहर्रमा कयामत जो मंजर तही रिवायत आ उए मां पढ़ण तो जाया जवान ये दुरल थस न ये इन्हनि कन्नन मां रत जारी थियस पढ़ा बाबा ये कन्नन मां रत जारी थियस ये लिबास ते रत आयुस हाणे तू ॼाण या साइण सकीना ॼाणे रोहण वारा मिंबर जो कसम आ चोलो रत थियुस तू हाय कर या मातम कर तुंहिंजी मर्ज़ी आ अॼो की रात जेका अचे थी न अॼु रात खां जो हे रत शुरू थियुस त शाम जे ज़िंदान ताईं बंदि न थियुस हाय 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 मां सदके थी वञा मां काइनात कुर्बान कया अज़ादारो तव्हांजे अज़मत ते सलाम आ अहिड़ी गर्मीअ में अहिड़े बारिशुनि में अहिड़नि हालातुनि में हुसैन जा अशरा कया अथव हुसैन जो मजलिसूं कयूं हुसैन जे जलूसन में हलिया आयो यकीनन तोखे इन जी ख़बर क़ब्र में पवंदी जॾहिं तुंहिंजी लाश खे क़ब्र में लाहींदा हिकु बिना सर जे जवान क़ब्र में ईंदई पुछा कंदे केरु आहे हिन वेले पंहिंजा छॾे आया केरा मूं गरीब जी मदद करण वारा होरिया होरिया आवाज़ ईंदो सुञाण मां इबरत जो पुठल हुसैन मरहबा 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 या ज़हरा बाबा थोड़ी देर खां बाद हुसैन पुसी वेंदो शाम गरीबा वारी रात ईंदी ए सभिनी अज़ादारनि खे मां सैयद हथ ॿधी मिन्नत कयां जलूस खत्म थे न तो घर न वींदो कर हाँ घर न वींदो कर जलूस खां बाद बीबी ज़ैनब जे चादर जी मजलिस शुरू थींदी आहे हर अज़ा खाने में वींदो कर अगर कोई सैयद हुजे न ये जेतिरा गैर सैयद वेठा आहियो मजलिस में शाम गरीबा वारी रात कोई सैयद मिलेव उन जी गर्दन में बाहूं विझी चवंदा कयोसि तुंहिंजे ॾाॾीअ जे चादर जा अरमान आहिनि त मां हिकिड़ी सैयदनि खे मिनत थो कयां जेतिरा सादात वेठा आहियो यारीअ जी राति ईंदी अॼु जॾहिं शाम गरीबा जी मजलिस ख़त्म थिए कारा कपड़ा गीचीअ में विझी शाम जे पासे ॾे मुंहुं करे चवंदा कयो ॾाॾी ये उआ रात थी अचे तोखे मां सॾण वारो कोई मरहबा मरहबा या ज़हरा अधु ॾींहुं त 10 मुहर्रम जो गुज़री चुको आहे गर्मी ॾाढी आहे मजलिस ख़त्म थींदी मातम कंदो रस्ते ते सबीलूं पीअंदो लेकिन हिकु मिन्नत कई प्यास लॻई न अॼु पानी घटि पी जा इन जे करे जो हुसैन जा सोना सोना जवान हुया जिन जा लब खुश्क हुया या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा बिस्मिल्लाह 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 माशूक अली मौला ड्यूटी कबूल हुसैन जा सोना सोना जवान होया जिन जा लब जख्मी आ अज मुखे मसाए पढ़नो आ सगीर जो उन सगीर जो मसाए पढ़नो आ के एक ठुक पानी जो घुरी फौज रुआरी आ
टे दफ़ा चई मां ग़रीब थी वियो बाबा साईं रियाज़ चए तो ये करबला जी खाक आहे मैंने खाक ते हिकिड़ो जुमिलो पढ़ा रोअण वारा अॼु खां पोइ अली जे धीअनि जे सरनि ते खाक जा बुरका हूंदा सदके 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 टे दफ़ा चई मां ग़रीब थी वियो आहियां आहे कोई जेको मूं ग़रीब जी मदद करे हा बाबा हा बाबा हा बाबा रोअण वारा जॾहिं चई न मां ग़रीब आहियां ॿियो दफ़ो चई आहे कोई जेको ज़ैनब जो महमल मदीने पहुचाए ख्याल वठी हल न करबला ज़वार टियों भेण न हो क़यामत जो मंज़र हो शबीर फरमाए थो आहे कोई जेको ज़ैनब जी चादर बचाए रोअण वारा अल्लाह जी कायनात हुसैन जे गुरबत जो आवाज़ ॿुधो आहे सैयद जीअं अली असगर ॿुधो आहे ईअं कंहिं न ॿुधो आहे ॾिसो माॾे त मां मंज़र बणायां हेॾा हुसैन ग़रीब सॾरायो आहे अली असगर पंहिंजो पाण खे झूले खां ज़मीन ते खेरायो रोअण वारा हीअं ठूठिन भर हली जे तो बाबा ग़रीब न सॾराए अञा असगर ज़िंदा थई सदके सदके जिन जूं झोलियूं ख़ाली आहिनि झोली फैलाए वे अॼु यकीनन बाबल हवाए जो मसाइब आहे अली असगर खे 6 महीननि जो न सम्झजा या गाज़ी पूरी कंदो आहे या अली असगर पूरी कंदो आहे मन में रोअण जो आवाज़ बुलंद थियो मुंहिंजो इमाम हुसैन ख़ैमे जे दर ते आयो फरमाईंदा ज़ैनब भेण रोअण जो आवाज़ छो बुलंद आहे रोई जदी जहिड़े टेम खां वठी ग़रीब सॾरायो थी अली असगर के पींगे में आराम नथो अचे झोले जे मथां आयो फरमाईंदा अली असगर तोखे जो खणी हला न तीर हलाए सघंदई न नेज़ो हलाए सघंदई न तलवार हलाए सघंदई न घोड़े ते सवार थी सघंदई साईं इख्तियार जा इन्हनि जुमलनि ते मुंहिंजूं मजलिसूं मुकी वयूं आहिनि खुदा गवाह वाह अली असगर के तो बाबा खणी तू हल पांजे हथन थे बाबा मां मैदान में एड़ी जंग कंदस जे ॾाढी ज़हरा पासे ता हथ खणी दाद न दे त मां रुबाब जो फटना सदका यद फरमाए तो रुबाब मुखे अली असगर तैयार करे दे मां कायनात कुर्बान कया करबला जे शहीदन जे माउन जे हौसले था मां बचोला पारायस घणा बाबा बचोला शबीर जे तो बचोला छो पारायस रोई जे बतूल जी न आया एतरी खबर है तू हाने खणी वेंदेस न मैदान ज़ालिम हणंदुस तीर तू एक चोले जो असगर के कफन बनाए दफन कजा ॿियो चोलो मुखे ॾीजा मां खणी शाम वेंदसि रोअण वारा मां ईअं रुमाल जो टुकुर कयो आहे उनजो हिकु हिसो बणाई तूं मातम कंदे हे रुमाल जो हिकु हेतिरो हिसो बणाई मां हिन जाइ सैयद ॿियो रुमाल जो हिसो खई अली असगर के नंढो अमामो बधाई पढ़ा जुमलो कंदो मातम अली असगर के ईअं अमामो बधाई दार 3 रुमाल जे हिसे सां उन वक्त भी बिन मातम कयो आहे जॾहिं रुबाब तहतुल हनक वराई आहे ते सुकलन वारन थे ॾेई जदी हथ रखी जदी असगर अॼु मुंहिंजो पेकाणो वतन हुजे हा असगर मां दर दर ते वञा हा तोखे पानी जरूर पियारिया हा शबीर फरमाए थो ताके गर्मी थी लगे ताके पानी था हणन पिया
यो बुधायो नी त तुलहनक छो वराए बाबा बोरिया सही जे तो तहतुल हनक छो वराए बिया मुझे सॼे मजमे ते सवाल आ तहतुल हनक जिंदा जी वराए बिया जवान ॻाल्हाए मूंसां जिंदा जी वराए बिया तहतुल हनक हाय हाय रोण वारा रोई जे थी असगर अज मुझो पेकाणो वतन हुजे आ मां दर दर ते वञा हा तोखे पानी जरूर पियारिया सैयद फरमाए तो रुबाब मां मजलूम आहियां मजबूर न आहियां तू असगर संभाल सवारी तो ॾिए वतन ते आबाद थी तू असगर बचाए शाम ॼाणे तो मुंहिंजी ज़ैनब ॼाणे शिमर जो मिनतों ॼाणे न मुंहिंजी सकीना ॼाणे रोई चेती हाँ शबीर वतन ते खणी वञास बची वेंदो लख असगर हुजन तुझे हिक साह तां कुर्बान कया हुसैन मौला जे मवेन कया हुसैन मौला जे हथन ते हे तैयार करे रखी इमाम हीअं खणी हलियो आ रोई चेती मौला हीअं न खणेस हीअं खणेस सैयद फरमाए तो हीअं छो खणास रोई चेती मौला अरब जी गर्मी आ मुझो गुलाब जे गुल खां बि वधीक असगर नरम आ तू हीअं खणेस ए हथ हिते कंड ते रखेस ए हथ हिननि ज़ानुनि ते रखेस तुझे अमामे ऐं हथनि जी छांव असगर जे मथां हो याद हरा याद हरा याद हरा बाबा मुझे इमाम हुसैन हाम सालाई खणी आयसि 9 लख चवंदा हुसैन थकजी पियो आहे क़ुरान खयूं थो अचे मूंसां जंग न कयो शबीर जमला ॿुधा फरमाईंदा सामित नाहे नाथ के क़ुरान हिकु ठुको पाणीअ जो ॾियो तव्हांजे दरियान में कमी न ईंदी चवंदा हुसैन प्यास पाण खे लॻी थी नालो सगीर जो असगर घुरे त ॾींदासीं पढ़ा जुमिलो शबीर फरमाए तो असगर पानी घुरने रोई चे तो बाबा दिल न थी चे सैयद चे तो 3 ॾींहंनि जो प्यासो आ पानी छोंदो घुरे रोई चे तो उन्हनि खां घुरा जिन अकबर खे बरछी हई आ बाबा अज मां जवान हुजा हा बाबा अली अकबर जे बरछीअ जो मुल पए सैयद फरमाए तो असगर ही उहे हिन जिन मुंहिंजी अम्मा खे हक़ न ॾिनो असगर पानी न मिलंदई उज्जत तमाम कर रोण वारा 3 दफ़ा जी या अय्युहल मुस्लिमून अना अतिशानन जेडी मल अली असगर जुमलो पढ़ियो आ न इहो रोण वारा 35,000 सिपाही बे पासे ॾे मुंहुं करे तीर कमान भनी चवंदा उन्हनि खे था मारियूं जिन जा झोलनि वारा ॻाल्हाइनि था हिकु दफ़ो पाणीअ खे ॾिसो त मां तव्हांखे हिकु मंज़र ॾेखारियां मां सैयद हिन दीगर जे टाइम 10 मुहर्रम इन मोमिन खां पानी पीअण जे लाइ न घुरियो आहे 2 गिलास हुतां भरे आयो आहे वांदे दरिया जे किनारे पुट खे हथन ते हीअं खई हुसैन हीअं खयो आ ते उचो वेण करे जे दो मुसलमानो एतिरो पानी जो मां हे 2 आंगरियूं बोड़े असगर जे लबन ते हे क़ौम छो थी रोए पई हे मातम छो था कनि पिया हे आज़ादा लखवारी दुनिया वारा चवंदा शिया रुअन था सैयद तो ईअं नथो चए त असां मरी छो न था वञूं रोई चए तो दरिया थो वहेव पियो हे 2 आंगरियुनि जेतिरो पाणी जो मां असगर जे लबन ते हणा अली असगर पाणी घुरियो शिमर उन खेमे में आयो जिते हुरमल सुतो पियो तो हुरमल जल्दी कर तीर खणी आ ए ज़ालिम चए थो गाज़ीअ ॾे लहण खां पोइ जंग मुकी न वई आहे
कि गाजी फौज भजा या असगर फौज रोआरिया पणवारा ये जालिम उहो तीर खणी आयो तारीख में अल्लामा साहब अल्लामा असगर न खेठा पुछोस हुरमल जेको तीर मारियो अली असगर खे दसिया तीर केड़ो तीर जो नालो हो शय शोभा ट्रिन नोकुन वारो तीर हुयो हाने तू जान या साइण रुबाब जाने रोण वारा 85 साल जो कातिल हुयो 6 महीनन जो मखतूल हुयो रोण वारा हिन जालिम कमान में तीर विधो आ घणो पढ़ियो है अली असगर जे गल के निशानो बनाई रोण वारा मां खेमे जे दर ते बीठी इहो मंजर ॾिठई उचो वेण करे जदी असगर अली असगर हुरमल जो निशानो गलता जे अंदाज में तीर तो अचे तोखे न लगंदो इहो तीर हुसैन खे लगो जे हुसैन खे लगो तो मां माफ न कंदी वारा हेडा तीर आयो हेडा सगीर पांजे बाबे दे हथन दा पान खे बुलंद कयो ईंदड़ तीर खे अली असगर गलो ॾिनो हिकिड़ो सवाल आ थी सके तो तव्हां मूंखे अॻिते पढ़ण न ॾियो इन जुमिले खां पोइ थी सके तो तव्हां मूंखे वेण बि न पढ़ण ॾियो जे बर्दाश्त कयो त पोइ 1 मिंट जो वेण पढ़ंदुसि सॼे मजमे ते तव्हां ते मुंहिंजो सैयद जो सवाल आहे तव्हांखे अली असगर जो वास्तो आहे अॼु 9 मुहर्रम आहे और यासीं मुंहिंजे हिन सॼे अज़ादारनि ते सवाल आहे अॼु 10 मुहर्रम हे हथ ॿधी मां तव्हां खां सवाल थो कयां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो 6 महीननि जे सगीर जो गलो केतिरो हूंदो आहे महीननि जे सगीर जी गर्दन केतिरी हूंदी आहे मां लाड़काणे में इहो जुमिलो पढ़ी आयुसि मां इहो सवाल कयो मजलिस मुकी वई हिकु मोमिन इशारो कयो मजलिस मुकी वई उन इशारो अजीब कयो आहे उहो इशारो मां हिते थो कयां उन चयो सैयद 3 आङुरियुनि जेतिरो हूंदो हाय हाय ए हेतिरो सगीर जो गलो हूंदो आहे गर्दन तुंहिंजो ॿारहों इमाम फरमाए थो मुंहिंजो सलाम आहे उन सगीर ते जंहिंखे तीर लॻो तीर सां पुसी वियो मुंहिंजे इमाम हुसैन पुठल पुट ते खयो पाणी पीतई रोई चए थो बाबा बाबा मुंहिंजी अम्मा ते राज़ी सैयद चए थो मां राज़ी मुंहिंजो नानो राज़ी मुंहिंजो बाबो राज़ी अल्लाह राज़ी असगर मुंहिंजा अज़ादार तुंहिंजी गुरबत ते रोअंदा रहंदा पुठल पुट खे खणी खेमे जे दरवाज़े ते आयो मुंहिंजे इमाम मथां रुमाल ॾिनो अॼु जॾहिं अमल करे आया आहियो न 1 कदम अॻिते 7 कदम पोइते रोई जदो कीअं खणी वञासि मथां रुबाब ॾिसी मरी रोअण वारा 4 साल जी मासूम सकीना आई रोई जदी बाबा मुझो अली असगर पानी पी आयो आ पढ़ा जवानो कंदो बर्दाश्त शबीर चुप कई आई भाज चेहरे ता रुमाल हटाई कुठल भात नजर पियस रोई जदी असगर सवेर तमा ॾाढी लोली ॾिनी माए असगर बस न पियो करे हाणे बाबे केड़ी लोली ॾिनी थी जे रुअण खां बस करे वियो मरहबा जवान अल्लाह तुझो मातम कबूल फरमाए सर ते मातम करना अली असगर जो अली चेदी अम्मा रुबाब हलिया असगर पानी पी आयो थी सर ते मातम और वारा एदा रुबाब आई बाबा सिंह आदम सिंह मिंबर जो कसमा तजर्बो करे ॾिसो जॾहिं बि पी नंढड़े ॿार खे थोरी देर जे लाइ ॿाहिरि खणी वेंदो आहे जॾहिं घर खणी ईंदो आहे मां हिकु दफ़ो हीअं खणंदी आहे जेॾी महिल शबीर अली असगर ॾिनो रुबाब हीअं खयो आहे असगर जी गर्दन हीअं हुई कर्मा था हौसले सां
मंजर दिस ना मंजर दिस रबाब ही कयो अली असगर जी गर्दन ही हुई ओ हिंगोर जंजा मोमनाई कुठल गर्दन देता हथ नहीं रबाब रोई जदी माफ कजा घुरियो तो पानी हई ओली असगर महागी शेतन घुरी हई ओली असगर घुरियो तो पानी हई ओ असगर कातिल तीर मारी ओ मुझा सगीर तुझे कातिल के औलाद न हुई फरमा था अली असगर हाय अली असगर करे रो रुबाब दे हथन ते जवार अली असगर आयो मां आस्ते थोपड़ा कोई मोमिन बेहोश न थी अले गर्मी ॾाढी अली असगर जो मसाइबा रोण वारा रुबाब दे हथन ते अली असगर आयो मोहब्बत अली एज़ादार मातम कंदा बार बार रुबाबी गर्दन वारो जख्म ॾिसण शुरू कयो ज़ालिम कीअं तीर मारियो अथसि वण वारा रुबाब जे चेहरे ते मौत जी ज़र्दी आई मुंहिंजे इमाम ॾिठो मुंहिंजी रुबाब मरी वेंदी हुसैन जल्दी जल्दी अली असगर वरितो ते उचो वेण करे ग़रीब चए थो रुबाब तूं कुफ़ बेगानी है जरा पुतर कुरो ढल ढल के एहसान की कई नए बाहर आई सदका सदका हाथ पकड़े बिस्मिल्लाह 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 मरहबा गरीब जे दुरबाब कम बहन कंदे बर्दाश्त पढ़ा अली असगर या खत्म कया बुधायो पढ़ाने अली असगर रुबाब कम बहन मां हुसैन हिकाया अगर अली असगर तो कना तो कब्र खेर बनाए अगर कब्र तो बनाया तो असगर खेर खने रोई चदी तू असगर खन तो कब्र मां बनाया गरीब जे तो नरबाब तू असगर खन तो कब्र मां बनाया हाने जे मातम करणो थी त बिस्मा दे हुसैन जे कदमन दे हथ रखी चदी हे बानी आप ओ शरीयत दा नई जरत जमाए समझावा ओ नहीं पियो दफने दे हाय पुत्रा को नहीं लाशा चे दिया मावा सदका सदका जानो जेके मातम था कयो पिया मां तहांजे लाइ थोपड़ा जेके मातमी मजलिस में ठायो हुसैन बाबा कब्र बनाई कुठल पुट खे कब्र में सुमारी हाणे तू ॼाण या अली असगर ॼाणे बाद में मातम कढिया रोअण वारा नंढड़ा पेर ढकिया रुबाब ॾिसंदी रही पढ़ा त हुसैन कीअं दफ़नायुसि 72 मां हिकु दफ़नायो अथई हिकु अली असगर दफ़नायो अथई सैयद नंढड़ा पेर ढकिया मां ॾिसंदी रही रोण वारा गोदा थकिया मां ॾिसंदी रही ज़ाननि ते मिटी आई रुबाब ॾिसंदी रही सर ते हथ रख दमा वेण पड़ा शिकम ते मिटी आई रुबाब ॾिसंदी रही जॾहिं सीने ते मिटी आई रुबाब हल मातम कर अली असगर सैयद जे दुरबाब काॾे थी वञे रोई जदी मौला मुझो 6 महीनन जो सगीरा रेत गरमा मुझो असगर न रमा दसिया हुसैन कीअं मिटी विधी और वारा गरीब मिटी जो बुक भरियो कने माथम हुसैन मिटी जो बुक भरियो रोण वारा ही असगर
हुसैन या हुसैन या हुसैन। हिक मिनट आखिरी वेण हुसैन अली असगर दफनायो 11 मुहर्रम थी उमर बिन साद जदो वो काथे आजे पानी घुरी फौज वारी शिमर जदो मुखे 400 घोड़े सवार दे मां असगर गोले दिया कने माथम और वरवारा 400 घोड़े सवार